हाज़रीन जमात सगोरी अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। वालेकुम सलाम व रहमतुल्लाहि व बरकातहू। असां हिन वक़्तु सैयद मीर मोहम्मद शाह जी ओताक में ॻोठ वीसासर मंझि ही सुगढ़ कचहरी जो प्रोग्राम चैनल मिठी थर तां पेश करे रहिया आहियूं। ऐं असांजे इन पासे वारे ॻोठनि खां जेके ॻोठ ॼारी लेजा ऐं ॻोठ वीसासर खां ऐं ॻोठ पुंजासर ऐं डेंबे खां कुझु ॿाहिरि आयल आहिनि जेके तव्हांखे गुजारतूं ऐं बेत ॿुधाईंदा। हा, रबासर खां आयल आहिनि। ऐं असांजो हमेशह ई दस्तूर हूंदो आहे जेका कचहरी जी शुरूआति शाह अब्दुल लतीफ़ भिटाई घोट रहमतुल्लाह अलैह खां कंदा आहियूं, छो त तमामु ई हिकु सुहिणो अल्लाह वारो शाइर आहे जंहिंजे शान में आगा साहब लिखियो आहे त भिटाई मिठाई विराहे वियो फिज़ाऊं मुअतर बनाए वियो। शाह साहब जो ॾोर हज़ारे शाइर सिंधी थिया आहिनि, पर भिटाई जो जेको ॻाल्हि आहे उहा अलॻि आहे। हा, त शाह साहब जे ॾोर खां शुरूआत करियूं पिया। भिटाई घोट रहमतुल्लाह अलैह लिखे पियो, अवल अल्लाहु अलीम आला आलम जो धणी कादिर पंहिंजी कुदरत से काइम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो सारा हिया सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़े जोड़ूं जहान जूं। शाह साहब लिखे पियो त जोड़ूं जोड़े जहान जूं जॾहिं जोड़ियाई खावंद ख़ाश खलके मिठो मोहम्मद मुकाई कल मूं तह करीम ते चिट्टो चायाई अना मौला का अंत महबूबी इहें उतां ही पो लिखी ॾिनाई ॿई सराहूं सैयद चवे। शाह साहब लिखे पियो वरी जोड़ूं जोड़े जहान जूं पाण कयाई परवार हादी हामी हाशमी सरदारे सरदार सुहे सहाबन सथ में मंझ मस्जिद मणिया दार चारई चङा चौधार हुआ हेकांदा हबीब से। शाही ही असांजो सिंधी कल्चर आहे। हाणे गुजारतुनि वारनि खे चऊं पिया त गुजारत अचण जो मैदान में। हा भाई ते शहर जा नाले उमर सुमरा ही पानी जो साढ़े ना है माल तुझे के चाकरिया ही नालो है साढ़े ना है पानी जो बंद बस बंद ते शहर जा नाले उमर सुमरा ही पानी जो साढ़े ना है माल तुझे के चाकरिया ही नालो है साढ़े ना है शहर जा बोताना पानी जो बंद माल जो भाग नालो रजा ते शहर जा नाले उमर सुमरा ही पानी जो साढ़े ना है माल तुझे के चाकरिया ही नालो साढ़े ना है बोतान दे उमर सुमरा ही बंद साढ़े ना है भाग तुझे के चाकरिया ही रजा साढ़े ना है रजा के गुजार बाकी गुजार काजी दरस हां काजी साहब मेहरबानी साईं वॾा करो आओ जोड़ो थियो ते इल्म में ढंदियास लेखे जा कंदास खणी खाज नर नाला कपड़े जी वेंदास इल्म जा रुकू सिपारे वाह साईं वाह इल्म में ढंदियास लेखे जा कंदास खणी खाज नर नाला कपड़े जी वेंदास इल्म जो सिपारो लेखे जा 10 मां खाज जो माह कपड़े जी फड़की ते इल्म में ढंदियास लेखे जा कंदास खणी खाज नर नाला कपड़े जी वेंदास ते या सीर में ढंदियास न 10 कंदास खणी मोहब्बत में हर लाओ फड़कंदी वेंदास तो खणी मोहब्बत में हर लाओ फड़कंदी वेंदास। वाह इब्राहिम बेशक और साबर राजड़ वाह गुजार तो भागी बेहतरीन वाह साईं वाह साबर आला दरा बार खणो धन जन में आओ तोला वता खान पुनो होतन मासा हिंदू की मरद जेड़े खान पुनो हिंदू की होली तिथ तीज जुट गई हिंदू की वही हिंदू की लांगोटी पूजा वाह साईं वाह जी के बाकी वाह जी वाह
गरा बार खणियो धन जन में आऊं तो लावता खान पुनू बहुत नमाजा हिंदू की है मर्द जेड़े खान पुनू गरा बेरा माल जा बरा हिंदू की रखड़ी मर्द आफरी गरा बार खणियो धन जन में आऊं तो लावता खान पुनू बहुत नमाजा हिंदू की है मर्द जेड़े खान पुनू तो बेरा खणियो बरन में आऊं तो लावता खान पुनू बहुतन तो रखी कान का बर आफरी न जेड़े खान पुनू वाह साईं वाह वॾेरा सखी मोहम्मद वाह वाह सखी मोहम्मद वाह साईं वाह महिरबानी पूरो साईं काठ जा पिरी माल जा कयाऊं जंग वाजट जी करे उ नालो ई न्याऊं वाह सुठी काठ जा हर आंकड़ा पलाण पलाण नारे मारी काठ जा पिरी माल जा कयाऊं जंग वाजट जी करे नाला ए न्याऊं काठ जा पलाण माल जा रवाना बाजो मिश्क नालो खान पुनू वाह बेशक जे काठ जा पिरी माल जा कयाऊं जंग वाजट जी करे हू नालो ए न्याऊं तो पलाणे पिरनो रात रवाना कयाऊं मारे मुंह मिश्किन खे जिंजो खसे खान पुनू न्याऊं वाह सखी वाह साईं वाह साईं ते नाले मारे तुंहिंजे वल बुठी सूरन कपड़े में ते अर्ज करिया नाला के जातिन रोज ॾियूं पिया पाण तुम कपड़े जा जे दरी जो है वाह साईं वाह कचारी में आखिर सिद्धो ते नाले मारे तुंहिंजे वल बुठी सूरन कपड़े में ते अर्ज करिया नाला के जातिन नालो जलो वल काहिल जात जाए का लायक में बरोच वाह ते नाले मारे तुंहिंजे वल मुठी सूरन कपड़े में ते अर्ज करिया नाला के जातिन ते जले मारे तुंहिंजे काहिल की सूरन हराहे में तेरियों करे लायक न बारो चन हो राहे में तेरियों करे लायक न बारो चन वाह वाह इब्राहिम वाह वाह इब्राहिम वाह साईं भगी क्या बेशक बगी नवाब समूह वाह पुंजा साईं वाह साईं वाह नवाब वाह साईं वाह नालो खणंदा वञो कोई भाॼे न गुज़ारो वाह वाह मुंह तो पंहिंजो वण जो भातो जर जो क्यो हो जन जनी मां सां ज़ालाणो क्यो हो नालो न थिए तन अजी जी एडवाई बोलो 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 अडने गाल कोना मेरे अहमद गोल वरी दे वडेरा वरी दे अरे सागर मुंह तो पंहिंजो जर जो भातो मुंह तो पंहिंजो वण जो भातो जर जो क्यो हो जन जनी मां सां ज़ालाणो क्यो हो नालो न थिए तन वाह जर जो गोग जर जो पालेटो जर जो जर जो सेम जंदो जर जो टिक्यो जर जो रेलो जर जो चिलकारो जर जो सुतो सुतो जर जो तिखो पदरो जर जो ढकियो मकर दे कोन भाई ना ना इतना सिर में फर्क थींदो चढ़ी वे दगो कयो अगो कयो ये की कोन मुंह तो पंहिंजो वण जो भातो जर जो क्यो हो जन जनी मां सां ज़ालाणो क्यो हो नालो न थिए तन जालाणो की जालानो खिरेब वाह भाई मकर किरे तो मकर शाबाश मुंह तो इतना सिर जो फर्क आहे बेशक बेशक वाह वाह इब्राहिम वाह वाह साईं वाह वाह इब्राहिम वाह बेशक घोटो जड़ यानी टूको मुंह तो पंहिंजो वण जो भातो जर जो क्यो हो जन जनी मां सां ज़ालाणो क्यो हो नालो न थिए तन वण जो पको सुहिणी आहे वाह जर जो कचो ज़ालाणो खिरेब नालो चङो बेशक वाह साईं वाह वाह वडेरा वाह मुंह तो पंहिंजो वण जो भातो जर जो क्यो हो जन जनी मां सां ज़ालाणो क्यो हो नालो न थिए तन त मुंह तो पंहिंजो पको भातो पर कचो क्यो हो जन जनी मुंह सां खिरेब क्यो हो चङो न थिए तन वाह सोनी वाह वाह साईं वाह 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 साईं दा वाह वाह वडेरा उजार बोली वाह जी वाह सखी मोहम्मद वाह पटेल वाह 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 हां बिल बे के नंबर दियो हाँ बोलो साबर 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 ये लाइन है कि
तू कला करूंगी वॾे ले गई ना कली उजार जदी तो पखी न मार सुमरा पखी मारू हुजन न पखी झले जंग में आ पखियाणे रीतू न किजन वाह साईं वाह साईं वाह पखी तो जेड़ो तो पखी चतु पखी काहिल परमार पर मारे बच्चे पखी डोडो पखी कांग पखी कबूतर बच्चे बच्चे गए बच्चे पखी कोयल पखी हंज पखी पखी मोर हंज, मिता हंज। मलारी बच्चे पखी आड़ी अबाबील बोड़ी पखी कोई पखी बच्चे। कूंज पखी कूजे में पखी बच्चे बग बग में बच्चे पारेड़ो पारे कबूतर बच्चे कबूतर कबूतर चढ़ी बग नहीं है पखी न मार सुमरा पखी मारू हुजन न पखी झले जंग मां पखियाणे रीतू न किजन वाह साईं वाह पारे भजन लोग डीजे लोग वीडियो ईअं न गुजर तव्हांजी लॻी न तरह अची ठाहियूं पखी जले जंग में हां जोरी जले जंग में हां हाँ चोरी जले हां दीना दस्ती जले पखियाणे रीतू न विजन हां पखी कूंज बाज़ झपे जलो बराबर ॻेरो पखी बच्चे पखी कीजे आखिर बच्चे कांग हलो आधे वाले जगह है पखी मुर्ग हल दादा हल भाई तीर चोट चढ़ी बाबा चोट चढ़ी वही हां हरे रे चाबर पखी न मार भले न मार या बजे को दिया पक्की पखी चियो पखी चमड़ो जिया चतू चतु जिए में नथी वने वरी दे पखी न मार सुमरा पखी मारू हुजन न पखी झले जंग मां पखियाणे रीतू न किजन कुंज पखी पखी मारू हुजनि सारस पखी हां पखी मारू हुजनि माना उॾामिया हुजनि ओॾा हुजनि वलर हुजन वेठा हुजनि भले आए मारू मनिया ही नथी मारू ही आए त मार मारू ही बोड़ा पखी बोड़ा तो सेला करो ची पखी न मार सुमरा पखी मारू हुजन न पखी झले जंग मां पखियाणे रीतू न कजन पखी हिकिड़ो अबरो ॿियो सबरो ठीक है न ची पखी न मार सुमरा पखी मारू हुजन न पखी झले जंग मां पखियाणे रीतू न कजन ची अबरा न मार सुमरा सबरा सदाई हुजन बेशक वो बच्चा झले जंग मां राजाणे रीतू न कजन वाह साईं वाह राजड़ वाह वाह बेहतरीन साबर अबरा सबरा त ॿी शइ थियो जरो पखी जो जरो बोलो थी वई दींदो मुझे सुने बच्चे कयो भाई राजड़े सुणाईंदो हां ठीक कयो रणमल आंको ले ना नहीं होना चाहिए केड़ो योगी मन बेड़ा बैठा वो जो करेगा तो इंशाल्लाह आओ साईं आओ भाई के चई तड़ मथे आ मुंहिंजा पिरियां तड़ मथे ईंदियास तड़ संदियूं ॻाल्हियूं तड़ मथे कंदियास वाह साईं वाह साईं तड़े सारण बराबर लकड़ सदी गाले मोह हे कोई आण बोल ठीक है पोच ना बेली मुचो बोल दो नहीं समरी मोह दे मुई किते मोई हां वाह चई तड़ मथे आ मुंहिंजा पिरियां तड़ मथे ईंदियास तड़ संदियूं ॻाल्हियूं तड़ मथे कंदियास चई मोह मथे आ मुंहिंजा पिरियां मोह मथे ईंदियास मोह संदियूं ॻाल्हियूं मोह मथे चवंदियास वाह साईं वाह 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 रणमल वाह भले वाह साबरिन वाह अबरो चाड़ी में चढ़ी वियो ॿियो हाणे आयो नवाब आयो अब न फिरे जी अवन अचंडे साईं ॿियो ये ना कुलनी मालिक आती है मुंगो गुनाह लगो के अमन अमन आओ ही वगैरह देर से कुछ नहीं फिरे पहले बढ़िया सारो बुआर अच्छा ही है लास्ट में पोयो तने आमद के तैयार सही है वाह वाह रे बल्ले गुजार रे दे 15 बगियों से गुजर अब वर्षी दवा दे पाए सब
गाहो लेख जा पौड़ी के चनकाण छा जाए गाहो लेख जा पौड़ी के चनकाण गा गा लेख जा गा चियो गा चट गा तक बची गई का मरीड़ो बेकर मरीड़ो बगरो गा बोर्ट बोबरियो गा लंब लंब गा गा साओ साओ सुको गा चट चट बचे बचटी पूरी ड्रामन गा ड्रामन डब डब नाड़ नाड़ गा गा जी जी हैं अच्छा बचे गा जी दन गा गा जी भरी गंढ केड़ी भरी गा जी सतरी कोड़ी गा जी आया वारे दे गुजरात वारे दे गा वरी गा वारे दे वारे गा दे वारे दे वारे दे गाहो लेख जा पौड़ी के चनकाण गा देख जा लेख जा चलो लेख जा अंग आओ जड़ा कागज लेख जा चिट चिट लेख जा हिसाब किताब लेख जा लेख जा जोड़या जोड़या लेख जा गाह गाह बोलो गाह लंब चट ओन गा गा मरीड़ो कल बगरो गा पूरी जेणियों गठीर अच्छा बचे बचे मायूं पोराड़ियो गा गा विंजल विंजल सेण वाहुड़ी ये में तो ये देखो ना सुनी सुनी गा ढकी घणी का ये गा लेख जा गा लेख जा पहुड़ी से पहुड़ी के चन पहुड़ी कंबड़ी के चन का चुंबड़ी चुंबड़ी जली यानी उगी रस्सी यार चढ़ियो दीजे सबरा चढ़ी वेंदी पर आया चढ़ जा। हां भाई गुजरात कह जो गुजरात दुखी હું કોણ છું वाहुड़ी गा लेख जा ए किनी मार जाओ लेख जा 2 4 5 6 7 पाहुड़ी छिनी विछनी दूर परे ओदी अगी तिखी तकड़ी तेज सुना भेजेगी वो वारे वारे ते बोले वारे ते पूजा भरी मैंने सुना जे गुजरात तो घणे हदम तो जो बोला है सो गुजरात ना हेते केड़ा मिनट थे अजी अदमान वारे वारे दे गुजरात वारे दे नीचे पे ગાહો લેખ જા પહોળી કે ચનકાણ गा लेख जाओ ना गा जा वर वर गा जा बर बर गा जा कूर कूर तूर गा जा ढिग ढिग गा जा गा जा हेठ पे गा जा कुमाणा सड़िया सुका सावा बरिया बोदा गा जा गा जा भुरट भुर गा जा निगलिया कड़िया कड़िया गा जा गा जा सुका नाड़ सावा आला गा जा गा पाई जा गा सेवन सेवन गा भचटी ढकणाल बूराड़ा गा सेण सणतर आदरी वल गा उखराड़ गा 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 जा सांटाड़ा गा जा गा जो गठीर गठीर झेरनियूं गा ले डाणी अरे सुना बोल भजी गा चियो गा जा ગાવ લેખ જા પહોળી કે ચનકાણ સાઈલ કર્યું ગાય બસ हां લેખ જા વાંક પૌડી સિંધી में चेना करड़ी ठीक है ना गाहो लेख जा पहुड़ी के चनकाण जे वस के वांक करड़ी के चनकाण बस साईं वाह वाह साईं गुजरात सुठी ठपी ॾेई अड़ाई साईं बेहतरीन वीडियो पूरो थी वियो आओ जो कचहरी के इनके पूरी कंदासीं जेको गुजरातन जो प्रोग्राम